डिसजॉइंट सेट्स ऐं ओवरलैपिंग सेट्स। हाणे डिसजॉइंट सेट्स छा हूंदा आहिनि, ओवरलैपिंग सेट्स छा हूंदा आहिनि, उन्हनि जे हवाले सां डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। डिसजॉइंट सेट्स में छा हूंदो आहे, माना असां वटि जेके बि सेट हुजनि उन्हनि जा एलिमेंट्स डिफरेंट हुजनि त उन्हनि खे असीं छा चवंदासीं, डिसजॉइंट सेट्स। यानी ए एंड बी आर सेट टू बी डिसजॉइंट, ए एंड बी आर सेट टू बी डिसजॉइंट sets if both have different elements। ए ऐं बी खे असां डिसजॉइंट तॾहिं चवंदासीं जॾहिं उन्हनि में डिफरेंट एलिमेंट्स हूंदा। डिफरेंट एलिमेंट्स हूंदा त उन्हनि खे असीं छा चवंदासीं, डिसजॉइंट सेट्स चवंदासीं। हाणे फॉर एग्जांपल डिफरेंट एलिमेंट्स कीअं, असांजो ए जो सेट आहे ए बी सी, मां बी जो सेट थो खणा 1 2 3। हाणे ही असांजा डिसजॉइंट सेट्स आहिनि, ॿिन्ही में डिफरेंट एलिमेंट्स अची विया त इहे असांजा छा आहिनि, डिसजॉइंट सेट्स। ओवरलैपिंग सेट्स वरी छा हूंदो आहे त ओवरलैपिंग सेट्स में एटलीस्ट हिकिड़ो एलिमेंट घटि में घटि ॿिन्ही में सेम हुजे। कुझु डिफरेंट बि हूंदा पर घटि में घटि हिकिड़ो एलिमेंट ॿिन्ही में सेम हूंदो त उन्हनि खे असीं छा चवंदासीं, ओवरलैपिंग सेट्स चवंदासीं। फॉर एग्जांपल ए जो सेट आहे 1 2 3 4, बी जो सेट आहे 2 3 या 3 4 5 6। ठीकु आहे। हाणे हिते मां सेट लिखियो आहे, हिन में तव्हां भले जेको आहे सो ॿिया बि तव्हां लिखी सघो था 1 2। ठीकु आहे। त हाणे ही ए जो सेट आहे, असां वटि ही बी जो सेट आहे। त हाणे ॿिन्ही में केतिरा बि, हाणे कुझु डिफरेंट बि आहिनि कुझु सेम बि आहिनि। त हाणे हिते ॾिसो 3 4 ॿिन्ही में सेम आहे। त हाणे इहे असांजा ओवरलैपिंग सेट्स थी विया। ऐं कुझु डिफरेंट बि आहिनि, फॉर एग्जांपल 5 ऐं 6 ॿिन्ही में डिफरेंट बि आहिनि पर कुझु सेम आहिनि। जेकॾहिं घटि में घटि हिकिड़ो एलिमेंट ॿिन्ही में सेम थी वेंदो त उन्हनि खे बि असीं छा चवंदासीं, ओवरलैपिंग सेट्स चवंदासीं। फॉर एग्जांपल असां वटि 3 4 5 अची वियो। हाणे हे बि असांजा छा आहिनि, ओवरलैपिंग सेट्स आहिनि। x इज़ इक्वल टू 1 2 3 4 5 y जो सेट आहे असां वटि। ठीकु आहे। त हाणे ॿिन्ही में 3 सेम आहे तॾहिं बि इहे असांजा छा आहिनि, ओवरलैपिंग सेट्स आहिनि। ठीकु आहे। हाणे इहे असांजा थी विया डिसजॉइंट ऐं ओवरलैपिंग सेट्स। ऐं इन्हनि जा ॿियूं प्रॉपर्टीज़ आहिनि, जॾहिं इंटरसेक्शन वग़ैरह पढ़ंदासीं त उन्हनि में असां डिस्कस कंदासीं। जस्ट फ़िलहाल डिफरेंस असां हिन में जी सैम्पल न आहे। ठीकु आहे। न साईं, डिसजॉइंट में इक्विवेलेंट में असां थी सघनि था। ॾिसो न, इक्विवेलेंट सेट असां खणंदा आहियूं उन में इक्वल बि अची वेंदा, पर इक्वल खे असीं कोन चवंदासीं। बाक़ी इक्विवेलेंट में जेके डिफरेंट अचनि था उन्हनि खे त डिसजॉइंट चवंदासीं, चई सघूं था, उहे डिसजॉइंट हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे असां वटि सब सेट ऐं सुपर सेट, सब सेट ऐं सुपर सेट। सब सेट छा हूंदो आहे, सुपर सेट छा हूंदो आहे? सब सेट जी माना आहे मातहत सेट, ऐं सुपर सेट जी माना आहे बाला सेट या वॾो सेट बि चई सघोसि था। ठीकु आहे। हाणे सुपर सेट ऐं सब सेट में डिफरेंट छा आहे? हाणे असां वटि छा हूंदो आहे, हिकिड़ो सेट असां फॉर एग्जांपल मां हिते लिखां थो, बी जो सेट थो लिखां। ठीकु आहे। हाणे ए जो सेट आहे असां वटि ऐं बी जो सेट आहे। त हाणे ॾिसंदासीं त हाणे ए में घणा एलिमेंट आहिनि, 4 एलिमेंट आहिनि, ऐं बी में 3 एलिमेंट आहिनि। हाणे ॾिसंदासीं टई छा हिन बी जा एलिमेंट हिन में मौजूदु आहिनि। टई बी जा सेट, बी जा एलिमेंट 1 2 3 हिन में मौजूदु आहिनि। ऐं हिन में हिकिड़ो वधीक बि आहे। त हाणे हिते चवंदासीं त ए असांजो छा थी वेंदो, सुपर सेट, ऐं बी असांजो छा थी वेंदो, सब सेट थी वेंदो। हाणे सुपर सेट जी निशानी छा आहे, सब सेट जी निशानी कहिड़ी आहे? हाणे हीअ असांजी सब सेट जी निशानी आहे ऐं हीअ असांजी सुपर सेट जी निशानी आहे। हिन खे तव्हां फेरायो उबतो कंदो त असांजो छा थी वेंदो, सुपर सेट थी वेंदो, ऐं हीअं लिखंदो त सब सेट थी वेंदो। हिते जेकॾहिं निशाननि में मां बाय सैम्पल्स हिननि खे शो कयां त केरु कंहिंजो सब सेट आहे ऐं केरु कंहिंजो सुपर सेट आहे, त मां हीअं लिखंदुसि ए इज़ द सुपर सेट ऑफ बी एंड बी
B is the A is the superset of B, B is the subset of A. हाणे छा थी वियो A असांजो सुपरसेट थी वियो कंहिंजो B जो ऐं B असांजो छा थी वेंदो सबसेट थी वेंदो A जो ठीकु आहे त हाणे इहे सबसेट ऐं सुपरसेट जी ॻाल्हि अची वई उन खां पोइ सबसेट जा ॿ टाइप्स था अचनि सबसेट जा ॿ टाइप कहिड़ा आहिनि सबसेट जो हिकिड़ो प्रॉपर सबसेट हूंदो आहे ॿियो इम्प्रॉपर सबसेट हूंदो आहे ॿियो असां वटि इम्प्रॉपर सबसेट हूंदो आहे ठीकु प्रॉपर सबसेट छा हूंदो आहे इम्प्रॉपर सबसेट छा हूंदो आहे प्रॉपर सबसेट में ॾिसंदासीं हाणे हिते ॾिसूं त हाणे बी हिन जो प्रॉपर सबसेट आहे या इम्प्रॉपर सबसेट आहे हितां डिसाइड कंदासीं हाणे ए में ॾिसूं घणा एलिमेंट आहिनि हाणे हिकिड़ी शइ ॿुधो हिते असां वटि कार्डिनलिटी ऑफ एलिमेंट्स या कार्डिनलिटी ऑफ सेट इहा शइ तव्हांखे ज़हन में हूंदी पोइ असां हितां काउंट करे सघंदासीं कार्डिनलिटी ऑफ सेट छा हूंदो आहे कार्डिनलिटी ऑफ सेट या ऑर्डर ऑफ सेट यानी सेट में केतिरा एलिमेंट्स आहिनि ठीकु आहे उहा शइ कार्डिनलिटी थी वेंदी फॉर एग्जांपल मां ए जो सेट थो लिखां 1 2 3 4 बी जो सेट आहे हाणे हिते ए जो सेट असां वटि 1 2 3 4 कार्डिनलिटी ऑफ सेट कीअं शो कबो मां कार्डिनलिटी ऑफ सेट ए थो शो कयां त लिखंदुसि एन ए ठीकु आहे हाणे कार्डिनलिटी ऑफ सेट यानी नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए ईअं बि शो कबो आहे या ऑर्डर ऑफ ए लिखांसि कार्डिनलिटी ऑफ सेट हीअं बि शो कबो आहे ऑर्डर ऑफ ए यानी ए में केतिरा एलिमेंट आहिनि या कॾहिं कॾहिं माड में बि हुनखे लिखंदा आहिनि तव्हां मैट्राइसिस में ॾिसंदव त उहो डिटर्मिनेंट हूंदो आहे डिटर्मिनेंट फाइंड कबो आहे या मिसाल तव्हां ॿिए हिसाब सां ॾिसंदव त एब्सोल्यूट वैल्यू या न्यूमेरिकल वैल्यू असीं फाइंड कंदा आहियूं पर सेट में हिन जो मतिलबु हूंदो आहे त कार्डिनलिटी ऑफ सेट नंबर ऑफ एलिमेंट्स या ऑर्डर ऑफ सेट हूंदो आहे त जेकॾहिं हिननि मां का बि शइ अचे नंबर ऑफ ए चवे तॾहिं बि परेशान न आहे थियणो ऑर्डर ऑफ ए चवे या हीअं लिखे माड में लिखेसि ए खे तॾहिं बि छा आहे असांजी कार्डिनलिटी खे शो थो करे हाणे मां थो लिखां नंबर ऑफ सेट ऑफ ए हाणे ही ए जो सेट आहे ठीकु आहे हाणे हिन जो माना नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए में केतिरा एलिमेंट आहिनि ॻणींदासीं 1 2 3 4 ठीकु आहे घणा थी विया 4 एलिमेंट थी विया जेकॾहिं मां हीअं नथो लिखां मां हीअं थो लिखां ऑर्डर ऑफ ए तॾहिं बि घणा 4 ई थींदा पर जेकॾहिं मैं माड में थो लिखांसि तॾहिं घणा थींदा 4 ई थींदा ठीकु आहे त माना हीअ शइ छा आहे कार्डिनलिटी खे थी शो करे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए ऑर्डर ऑफ सेट ए ठीकु आहे या हिते बि ऑर्डर या मेंबर्स ऑफ सेट खे थो शो करे ठीकु आहे हाणे ॾिसंदासीं हिन में ठीकु आहे इहा शइ लिखी पइजे जी हा ॾिसो हाणे हिन में ॾिसंदासीं त ऑर्डर ऑफ ए घणो आहे हिन में ऑर्डर ऑफ ए 4 आहे ऐं हिन में ऑर्डर ऑफ बी घणो आहे 3 आहे सभ खां पहिरीं चेक कंदासीं ॿिन्ही जो ऑर्डर ए जो ऑर्डर छा आहे बी जो ऑर्डर छा आहे ए जो ऑर्डर छा आहे 4 बी जो ऑर्डर 3 आहे त हाणे पहिरीं ॻाल्हि त असां ऑर्डर चेक कयोसीं उन खां पोइ नंबर ॿी ॻाल्हि चेक कंदासीं त छा बी जा सभई एलिमेंट हिन में मौजूदु आहिनि यानी जेको जंहिंजो ऑर्डर घटि आहे जंहिंजो ऑर्डर घटि आहे उन जा एलिमेंट्स चेक कंदासीं त उहे सभई हुन में मौजूदु आहिनि हा मौजूदु आहे 1 बि मौजूदु आहे 2 बि 3 बि मौजूदु आहे त हाणे डिसाइड कंदासीं त बी हिन जो छा थी वेंदो सबसेट त अथसि ऑलरेडी पर कहिड़ो सबसेट अथसि प्रॉपर या इम्प्रॉपर प्रॉपर सबसेट थी वेंदुसि कहिड़ो सबसेट थी वेंदुसि प्रॉपर सबसेट थी वेंदुसि प्रॉपर सबसेट जी ख़ासि निशानी आहे त तव्हां सबसेट लिखो पर उनजे हेठां लीक न ॾियोसि ठीकु आहे त हाणे ही छा थी वियो प्रॉपर सबसेट जी निशानी हाणे मां हिते छा लिखंदुसि बी इज़ दी प्रॉपर सबसेट ऑफ सेट ए यानी बी छा आहे प्रॉपर सबसेट आहे ए जो ऐं इम्प्रॉपर वरी छा हूंदो आहे त ॿिन्ही जो ऑर्डर बि सेम हुजे सेम एलिमेंट्स हुजनि यानी जेको इक्वलेंट सेट इक्वल सेट असां पढ़ियो हो इक्वल सेट ई हिक ॿिए जा छा हूंदा आहिनि इम्प्रॉपर सबसेट हूंदा आहिनि जेके इक्वल सेट हूंदा आहिनि ठीकु आहे उन्हनि खे ई असां जेकॾहिं हिन जो ॾिसंदासीं हाणे हिते मां सी थो लिखां 1 2 3 हाणे ए ऐं बी ऐं सी में मां हिते ॾिसां थो त हाणे इन्हनि में इहे ॿई छा थी विया हिक ॿिए जा इम्प्रॉपर सबसेट थी विया छो जो ॿिन्ही में सेम एलिमेंट आहिनि इक्वल सेट ई हूंदा आहिनि जेके इम्प्रॉपर हिक ॿिए जा सबसेट हूंदा आहिनि बाक़ी जेके असां लिखूं था उहे असांजा छा थी हूंदा प्रॉपर सबसेट हूंदा क्लियर थी वियो ड्राइंग्स ठीकु आहे उन खां पोइ असां वटि नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स यानी जेके बि सेट आहिनि उन्हनि जा सबसेट केतिरा ठहंदा
फॉर एग्जाम्पल को बि असां वटि सेट आहे, ठीकु आहे, उन जा सब सेट यानी सब सेट नंढा नंढा सेट केतिरा ठहंदा। हिकिड़ी पॉइंट हिते नोट करे छॾिजो, नोट करे छॾिजो त एवरी सेट इज दी सबसेट ऑफ इटसेल्फ, यानी हर सेट जेको हूंदो आहे उनजो सबसेट हूंदो आहे। हींअर कहिड़ो सबसेट हूंदो आहे, पर इम्प्रॉपर सबसेट हूंदो आहे। हर सेट पंहिंजे पाण जो सबसेट हूंदो आहे, पर इम्प्रॉपर सबसेट हूंदो आहे, यानी हिकु जेतिरा एलिमेंट अथसि, हिकु जहिड़ा एलिमेंट अथसि, ॿई हिक ॿिए जा छा थी वेंदा, इम्प्रॉपर सबसेट थी वेंदा। यानी एवरी सेट इज दी सबसेट ऑफ इटसेल्फ। इहो अंडरस्टूड आहे त हर सेट पंहिंजे पाण जो सबसेट हूंदो आहे। नंबर बी पॉइंट छा आहे, एम्प्टी सेट is the subset of every set। जेको ख़ाली सेट आहे उहो सभिनी जो सबसेट हूंदो अथव। कहिड़ो बि सेट खणो, ख़ाली सेट हुनजो छा हूंदो, सबसेट हूंदो, यानी एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एवरी सेट। हाणे असां ॾिसंदासीं त पॉसिबल सबसेट केतिरा ठहंदा कंहिं बि सेट जा। फॉर एग्जाम्पल मां हिकिड़ो सेट थो लिखां हिते 1 2, ठीकु आहे। हाणे 1 2 में हिकिड़ो सेट लिखियो, ठीकु आहे। हाणे हिन जा घणा पॉसिबल सबसेट ठहंदा, उनजो फार्मूलो आहे हिकिड़ो, फॉर फाइंडिंग पॉसिबल सबसेट्स, फॉर फाइंडिंग पॉसिबल सबसेट्स वी यूज फार्मूला 2 पावर n। पॉसिबल सबसेट फाइंड करण जे लाइ असां वटि फार्मूलो कहिड़ो आहे, 2 पावर n, यानी नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स। ही 2 पावर n जो फार्मूलो आहे, इहो असांखे जस्ट ॿुधाईंदो त नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स। ही फार्मूलो असांखे छा ॿुधाईंदो, नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स, या नंबर ऑफ सबसेट्स चओसि, नंबर ऑफ सबसेट्स, ठीकु आहे। ऐं n छा खे थो शो करे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ कहिड़ो बि सेट हुजे। फॉर एग्जाम्पल सेट ए आहे, यानी ऑर्डर ऑफ ए खे थो शो करे, ईअं लिखी सघांसि थो एन ए, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए। हाणे निशानी में परेशान न थिजो, ऑर्डर ऑफ ए बि लिखांसि तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। हिन एन खे मां नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए चवांसि तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, या ऑर्डर ऑफ ए चवांसि तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, मॉड में लिखांसि तॾहिं बि ॻाल्हि साॻी हूंदी। त यानी ही जेको एन आहे इहो छा खे थो शो करे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए। कहिड़ो बि सेट हुजे, ए आहे त ए आहे, बी आहे त बी हुजे, ठीकु आहे। हाणे मां ॾिसंदुसि त हिन जा पॉसिबल सब सेट केतिरा ठहंदा। ए सेट आहे 1 2, इन में एलिमेंट्स आहिनि, इन जा पॉसिबल सब सेट केतिरा ठहंदा। छा कंदासीं, हिते सॉल्यूशन करे तव्हां फार्मूलो यूज़ कंदव 2 पावर n, ठीकु आहे। हाणे n जी जाइ ते तव्हां छा रखंदव, एलिमेंट्स हिन में केतिरा आहिनि, 2 एलिमेंट आहिनि 1 ऐं 2, तव्हां 2 रखंदोसि मथां। ऐं पावर जेतिरो, माना पावर छा खे शो कंदो आहे, हाउ मच टाइम्स द बेस इज मल्टीप्लाइड, यानी पावर शो कंदो आहे त बेस खे केतिरा दफ़ा असीं मल्टीप्लाई था करायूं। हाणे पावर घणो अथसि, 2 अथसि, ठीकु आहे। 2 अथसि त मतिलबु हिन बेस खे 2 दफ़ा ज़र्ब थियणो पवंदो, यानी 2 × 2, ठीकु आहे। पावर जी इहा ख़ासियत आहे। हाणे हिननि खे ज़र्ब कराईंदो 2 × 4, यानी हिन जा पॉसिबल सब सेट केतिरा ठहंदा, 4 पॉसिबल सब सेट ठहंदा, ठीकु आहे। चई न मां ॿिनि जी त असांखे ख़बर आहे, हिकिड़ो ख़ाली सेट ऐं ॿियो पंहिंजो पाण, ठीकु आहे। ख़ाली सेट ऐं पंहिंजो पाण, इहे छा थी विया, ॿिनि जी ख़बर आहे। बाक़ी ॿिया कहिड़ा थींदा, सभ खां पहिरीं असां वटि ख़ाली सेट खणो तव्हां, हिकिड़ो ख़ाली सेट आहे, उनखां पोइ तव्हां अलॻि अलॻि सां इंडिविजुअली खणंदव, 1 खयांव 2 खयांव, ठीकु आहे। उनखां पोइ आख़िरी जेको आहे सो पंहिंजो पाण 1 2। हाणे हिन जा पॉसिबल सब सेट केतिरा ठहिया, 4 ठहिया। हिन जी त असांखे ख़बर ई, हिननि जी बि ख़बर ई, बाक़ी विचनि जी ख़बर कान्हे, उहे फाइंड थी विया, ठीकु आहे। यानी हिन जा पॉसिबल सब सेट ईअं फाइंड थींदा 2 पावर n सां, ठीकु आहे। हाणे टेस्ट में फॉर एग्जाम्पल को क्वेश्चन अचे, टेस्ट में क्वेश्चन हीअं बि अची सघे थो। फॉर एग्जाम्पल क्वेश्चन आहे, इफ a is equal to 2 3 4 5 हुजे, देन ऑर्डर ऑफ a छा हूंदो, ठीकु आहे। हिते मिसाल चवे 5 चवे, 4 चवे, 6 चवे, 3 चवे, ठीकु आहे, d। हाणे हिन खे असीं छा खे टिक कंदासीं, हाणे ऑर्डर जी असांखे ख़बर पइजी वई, ऑर्डर ऑफ a छा आहे, 4 आहे, त 4 खे असीं टिक कंदासीं, ठीकु आहे।
त हाणे ऑर्डर ऑफ ए घणो आहे 4 त हाणे 4 खे टिक कंदासीं ठीकु आहे। जेकॾहिं मां चवां क्वेश्चन में लिखां फॉर एग्जांपल मां थो चवां इफ ए इज इक्वल टू या ऑर्डर ऑफ ए फॉर एग्जांपल ऑर्डर ऑफ ए बराबर आहे 5 जे ठीकु आहे। ऑर्डर ऑफ ए छा आहे 5 जे बराबर आहे। देन द पॉसिबल सबसेट्स will be what ठीक है। ऑर्डर ऑफ ए 5 ऑर्डर ऑफ ए ॿुधाए पियो ठीकु आहे। इन जा पॉसिबल सबसेट केतिरा ठहंदा असांखे ख़बर न आहे ठीकु आहे। पॉसिबल सबसेट इन जा केतिरा ठहंदा हाणे हिते असां छा कंदासीं जेको आहे सो 16 थो मां लिखां नंबर ॿी ॻाल्हि मां 32 थो लिखां सी 8 थो लिखां डी नन ऑफ देम ठीकु। फॉर एग्जांपल मां क्वेश्चन थो लिखां इफ ऑर्डर ऑफ ए बराबर आहे 5 देन पॉसिबल सबसेट्स विल बी असां हाणे फार्मूलो पढ़ियो 2 पावर n असांखे शो कंदो आहे नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स खे। इते ई असां फार्मूले में पुट कंदासीं ऑर्डर ॾिनल आहे ॻणण जी ज़रूरत न आहे ठीकु आहे। ऑर्डर 5 आहे त 5 रखोसि मथां त हाणे ॿिनि खे 5 दफ़ा ज़रब करायो 2 ॾूं 4 4 ॾूं 8 8 ॾूं 16 16 ॾूं 32 ऑप्शन असांजो 32 आहे ठीकु आहे। माना अहिड़े टाइप जा क्वेश्चन्स ईंदा आहिनि हिन मां यानी पॉसिबल सबसेट्स फाइंड करण जे लाइ असां वटि इहे फार्मूलाज़ आहिनि ऐं हीअ असां वटि छा आहिनि कुझु क्वेश्चन्स आहिनि इन टाइप जा ईंदा ठीकु आहे। उनखां सबसेट ऑफ अ सेट सबसेट फाइंड करण हींअर सिखी आयासीं उन्हनि जो हिकिड़ो नंढड़ो सेट ठाहींदासीं उहो पावर सेट आहे ठीकु आहे। छा आहे पावर सेट छा थो शो करे सेट ऑफ सबसेट्स ऑफ अ सेट ठीकु आहे। सेट ऑफ सबसेट्स ऑफ अ सेट यानी हिकु कंहिं बि सेट जा असां सबसेट फाइंड करे उन्हनि खे हिकु नंढे सेट में लिखूं पोइ उनखे असीं छा चवंदासीं उहो पावर सेट आहे कहिड़े बि सेट जो। फॉर एग्जांपल कीअं ऐं हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो त मिसाल मां थो चवां ए जा पावर सेट केतिरा थींदा ठीकु आहे। ए जा पावर सेट ऑफ ए हीअं डेनोट कबो अथव पावर सेट ऑफ ए पावर सेट ऑफ बी पावर सेट ऑफ सी पावर सेट ऑफ डी कहिड़ो बि तव्हां हिते ए जो नालो हूंदो सेट जो नालो हूंदो उहो तव्हां हिते लिखंदव ठीकु आहे। हाणे हिते मां फॉर एग्जांपल माना सेट थो करा ए इज इक्वल टू ए बी ठीकु आहे। हाणे ए इज इक्वल टू ए बी असां वटि सेट आहे त हाणे हिन जा पावर सेट केतिरा ठहंदा या पावर सेट कहिड़ो ठहंदो सही आहे। हाणे सब सेट सभ खां पहिरीं असांखे फाइंड करणु अचनि पावर सेट फाइंड करण लाइ बि फार्मूलो साॻियो माना अप्लाई थींदो 2 पावर n वारो ठीकु आहे। पहिरियां तव्हां फार्मूलो अप्लाई कंदव 2 पावर n हाणे n असांखे छा थो ॿुधाए a ऐं b यानी हिन में एलिमेंट घणा थी विया 2 एलिमेंट थी विया 2 पावर n 2 पावर 2 2 इंटू 2 घणा थिया 4 हिन जा 4 सबसेट निकिरंदा ठीकु आहे। सबसेट तव्हां कढो तव्हां मां ॿुधायो त ख़ाली सेट सभ खां पहिरीं ख़ाली सेट सभिनी जो सबसेट हूंदो आहे। हिते मां 5 पियो यूज़ कयां हिन में ठीकु आहे। असांजा बुक्स यूज़ कंदा आहिनि कयो तव्हां ठीकु आहे। हाणे हिते तव्हां छा रखंदव 5 यानी ख़ाली सेट पहिरियों ख़ाली सेट हूंदो आहे सभिनी जो नंबर 2 ए रखंदव ठीकु आहे नंबर 3 बी ए बी ठीकु आहे। हाणे हीअ असां वटि छा थी वियो सब सेट फाइंड कया अथऊं पावर सेट अञा कोन अथऊं फाइंड कया सब सेट फाइंड कया अथऊं यानी सब सेट 4 निकिता ठीकु आहे। पावर सेट फाइंड करण लाइ असीं छा कंदासीं हिननि जो नंढड़ो हिकिड़ो सेट ठाहींदासीं तव्हांखे ख़बर आहे सेट खे हमेशह करली ब्रेकेट में लिखिबो आहे ये जो मां हिनखे करली ब्रेकेट ॾेई छॾी ठीकु आहे। उनखां पोइ छा आहे पावर सेट कंहिंजा पिया फाइंड कयूं ए जा हाणे इहो असांजो छा थी वियो पावर सेट ऑफ सेट ए हीअर ठीकु आहे। हाणे पावर सेट ऑफ ए सम्झ में अची वियो। हाणे तव्हां खां हिते केर बि क्वेश्चन करे त हिन जो हाणे मां फॉर एग्जांपल लिखां थो नंबर ऑफ पावर सेट्स ऑफ ए हाणे हिन जो आंसर छा थींदो नंबर ऑफ पावर सेट्स ऑफ ए यानी पावर सेट में केतिरा एलिमेंट आहिनि काउंट कंदव घणा एलिमेंट थी विया 1 2 3 4 यानी 4 हिन जा थी विया। हाणे क्वेश्चन बि अची सघे थो न फॉर एग्जांपल क्वेश्चन उहो लिखे इते ई चेंज करे जेकॾहिं क्वेश्चन थो लिखे ही ठीकु आहे त हाणे इते ई मिसाल मां क्वेश्चन थो लिखां इफ if a is equal to वो क्वेश्चन ही पूछी सके तो if a is equal to 1 2 ठीक है या a b then number of power sets of a केतिरा थींदा ठीक है number of power sets of a हाणे तव्हां त हिन खे डायरेक्ट कंदव 1 2 न ईअं न हूंदो
हिन शइ खे ॾिसंदो, हिन जा काउंट कंदो, पावर सेट माना फाइंड करे हिन जा काउंट कंदो, 4 मिसाल 5 6, हाणे घणा थींदा 4 थींदा, यानी पावर सेट नंबर ऑफ पावर सेट्स ऑफ ए घणा थींदा 4 थींदा। ख़ाली जेकॾहिं नंबर ऑफ ए चवां हा त पोइ 2 थियनि। ठीकु आहे, इहे असांजो छा थी वियो आहे पावर सेट, यानी पावर सेट छा आहे सब सेट हूंदो आहे, माना सब सेटनि जो हिकिड़ो सेट हूंदो आहे, सब सेट फाइंड करे उन्हनि जो हिकिड़ो सेट ठाहे छॾींदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे सो असां वटि कुझु ऑपरेशन्स हूंदा आहिनि, उन्हनि जा टर्न था कयूं, यानी जीअं यूनियन थी वियो, इंटरसेक्शन थी वियो। ठीकु आहे, सभ खां पहिरीं असां वटि छा आहे बेसिक ऑपरेशन, ऑपरेशंस ऑफ सेट्स जा ऑपरेशंस, यानी उन्हनि जा जेके आहिनि सो अमल। ठीकु आहे, सभ खां पहिरीं असां वटि यूनियन हूंदो आहे। हाणे यूनियन खे फाइंड कबी आहे, फॉर एग्ज़ाम्पल मां थो लिखां यूनियन खे हमेशह हीअं शो कबो अथव, हीअ यूनियन जी निशानी आहे। ठीकु आहे, हीअ छा जी निशानी आहे यूनियन जी, सिंबल ऑफ यूनियन। ठीकु आहे, हाणे हिते मां थो लिखां क्वेश्चन, if A is equal to 1 2 3, B is equal to 2 3 4, then find A union B। ठीक, हाणे चए थो A जो सेट आहे असां 1 2 3 ऐं B जो सेट आहे 2 3 4, then find A union B। ठीकु आहे, हाणे A union B फाइंड करण लाइ असीं छा कंदासीं, सॉल्यूशन करे A यूनियन जी निशानी यूनियन B। ठीकु आहे, ए यूनियन बी जेको आहे उहो रखंदासीं, उन खां पोइ हिन जा एलिमेंट्स रखंदासीं। फर्स्ट आहे ए जा एलिमेंट लिखंदासीं। ए जा एलिमेंट कहिड़ा आहिनि असांखे ख़बर आहे, हीअ ए जो सेट 1 2 3, उन खां पोइ विच में छा जी निशानी आहे यूनियन जी निशानी, यू रखियोसीं। उन खां पोइ बी जो सेट असां वटि कहिड़ो आहे 2 3 4 रखोसि। हाणे यूनियन में हिकिड़ी शइ जो असांखे ध्यानु रखिणो आहे त रिपीटेशन एलिमेंट्स जी न थींदी, बाक़ी सभई एलिमेंट ॿिन्ही सेटनि जा गॾे रखंदासीं। ठीकु आहे, पर रिपीटेशन न थींदी। हाणे ॾिसो हिते असां वटि 2 3 अची वियो न, 2 3 हिन में बि आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हां लिखंदव 1 2 3। ठीकु आहे, ऐं 4। हाणे 2 3 हिन में बची वियो, 2 3 हिन में बची वियो, पर असां हिकिड़ो दफ़ो लिखंदासीं, 2 दफ़ा लिखंदासीं त पोइ असांजो ग़लति थी वेंदो। ठीकु आहे, त छो ग़लति थींदो, छो जो असां पहिरियों ई पढ़ी आयासीं इंपॉर्टेंट पॉइंट्स में त रिपीटेशन ऑफ एलिमेंट्स अलाउड न आहे। ठीकु आहे, हीअ असां वटि छा थी वियो ए यूनियन बी अची वियो। ठीकु आहे, हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हाणे असां जेकॾहिं हिते मां क्वेश्चन लिखां, इते ई मां हिनखे क्वेश्चन ठाहियां त देन इते ई मां ठाहियांसि थो देन नंबर ऑफ ए यूनियन बी अचे। टेस्ट में अहिड़े क़िस्म जा क्वेश्चन काफ़ी ईंदा आहिनि। ठीकु आहे, नंबर ऑफ ए यूनियन बी पुछे, तव्हां छा कंदव, हिन जा एलिमेंट ॻणींदव, यानी ऑर्डर ऑफ ए यूनियन बी ॻणींदव। छा आहे 1 2 3 4, हाणे तव्हां छा लिखंदव 4, यानी नंबर ऑफ ए यूनियन बी घणा थींदा 4 थींदा। ख़ाली जेकॾहिं ए यूनियन बी पुछे हा त असां ए यूनियन बी फाइंड कयूं आहे। ठीकु आहे, जेकॾहिं नंबर ऑफ ए यूनियन बी थो पुछे त पोइ उहा शइ लिखंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं असां वटि 3 सेट ॾे त 3 सेटनि जी असां वटि यूनियन छा थींदी, ए बराबरि आहे मिसाल ए बी सी, बी बराबरि आहे सी डी ई, सी बराबरि आहे ई एफ जी। ठीकु आहे, हीअ 3 सेट आहिनि असां वटि। हाणे चए थो फाइंड कयो ए यूनियन बी यूनियन सी। हाणे इन में असीं छा कंदासीं, सभ खां पहिरीं जेके ब्रेकेट वारियूं शयूं आहिनि न, ब्रेकेट वारी शइ ए यूनियन बी आहे त पहिरीं उहा शइ छॾाईंदासीं असां। ठीकु आहे, त सभ खां पहिरीं तव्हां छा छॾाईंदव ए यूनियन बी, पहिरियां छा खणी ईंदव ए यूनियन बी। ए यूनियन बी हाणे सिखी अथव ए यूनियन बी कीअं फाइंड कबी, ए जी रक़म लिखो ए बी सी, ऐं विच में यूनियन जी निशानी, बी जी रक़म छा आहे सी डी ई। ठीकु आहे, हाणे असां छा कंदासीं, हिननि खे यूनियन कयोसीं ए बी सी डी ई। हाणे हीअ त असां छा फाइंड कयोसीं, ए यूनियन बी फाइंड कयोसीं। अञा असांखे कंप्लीट आंसर कोन मिलियो आहे, ए यूनियन बी यूनियन सी करिणो आहे। ठीकु आहे, ए यूनियन बी यूनियन सी करण लाइ असीं छा कंदासीं, ए यूनियन बी विच यूनियन सी। ठीकु आहे, हाणे हिते तव्हां छा कयो, ए यूनियन बी हाणे फाइंड कयो अथव, हीअ आहे। ठीकु आहे, उहो तव्हां रखंदव, माना हिन जो तव्हां जेको आहे सेट जेको फाइंड कयो उहो सेट रखंदव, ए बी सी डी ई। ठीकु आहे, उन खां पोइ छा आहे यूनियन, यूनियन जी निशानी, सी जो सेट असां वटि छा आहे ई एफ जी।
ठीकु आहे। हाणे असां वटि आंसर छा ईंदो A B C D E F G। हाणे हीअ असां वटि कंप्लीट आंसर अची वियो। हिते जेकॾहिं हू पुछे जेकॾहिं नंबर ऑफ A यूनियन B जेको जेको आहे सो हाणे तव्हां कहिड़े हिसाब सां हाणे तव्हां आलिम थी वियो करे वेंदो। ठीकु आहे, टाइम पूरो थी वियो। साईं अचो तव्हां।